नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं फरीदाबाद खां। फरीदाबाद में शहीद एजाज़ चांडियो जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि जो क़ुरान पाक खणी एहतजाजी मुज़ाहिरो। नाज़रीन, ही ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका तव्हां सां शामिल करे रहिया आहियूं। एजाज़ चांडियो खे 9 महीना गुज़री विया आहिनि, पर गोज़ू पुलिस के एन शाह पुलिस जवाबदार गिरफ़्तार करे नाहे सघी। क़त्ल में मुलविस जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, तालिब रमज़ान इमरान सरेआम हथियार खणी घुमी रहिया आहिनि। असां क़ुरान पाक खणी एहतजाज करे रहिया आहियूं त जवाबदार गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। तफ़सील मूजिब त ॻोठ कोर हुसैन चांडियो में बेगुनाह एजाज़ चांडियो जे क़त्ल वारे वाक़िए ऐं जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ काचे जे ॻोठ मिस्री चांडियो जे रहवासियुनि मक़तूल जे वालिद अब्दुल गफ़ूर चांडियो, मंठार चांडियो, ज़फ़र चांडियो, अरबाब चांडियो, औरतुनि में हबीबा चांडियो ऐं ज़ाहिदा चांडियो क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे चयो त असांजो नौजवान एजाज़ चांडियो खे बेगुनाह क़त्ल कयो वियो। हिननि चयो त शहीद एजाज़ चांडियो जे क़त्ल खे 9 महीना गुज़री विया आहिनि, पर जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, तालिब चांडियो, रमज़ान चांडियो, अब्दुल गफ़ार चांडियो, इमरान उर्फ़ बबलू चांडियो खे गोज़ू ऐं के एन शाह पुलिस गिरफ़्तार करे नाहे सघी। क़त्ल में मुलविस जवाबदार सरेआम हथियार खणी घुमी रहिया आहिनि। असांजे घरनि ते हमला कया वञनि था। पुलिस जी सरपरस्ती में असांजी ज़मीन ते लॻल सोलर प्लेटूं बनी डाह कयूं अथनि। माण्हू बि असांजो क़त्ल FIRूं बि असां ते असांखे कूड़नि केसनि में बेगुनाह फासायो वञे थो। हिननि चयो त शहीद एजाज़ चांडियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हिननि गैबी नवाब सरदार ख़ान चांडियो, नवाबज़ादा बुरहान ख़ान चांडियो, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त एजाज़ चांडियो जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं कूड़ा केस ख़तमु कया वञनि।